कुबो सईद खान में शहीद भुट्टो जे कारकुननि जो डॉक्टर महारंग बलोच सां यकजहती ऐं पंजाब पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ जानिब कोसो ख़ादिम जमाली नवाज़ अली ब्रोही जी अॻवानी में शहीद भुट्टो ऑफिस खां बस स्टैंड ताईं रैली कढी वई। पंजाब पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि नवाज़ अली ब्रोही, नूर हुसैन खोसो, जानिब खोसो, ख़ादिम हुसैन जमाली ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त डॉक्टर महारंग बलोच जे काफ़िले जी औरतुनि सां बदतमीज़ी कंदड़ पंजाब पुलिस जो सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियो था। अॻवाननि वधीक चयो त बलोचिस्तान जूं बहादुर न्याणियूं, मर्द, मासूम ॿार पुरअमन लांग ॿार जी सूरत में गुम थी वियल पंहिंजे प्यारनि जी आज़ादी इंसाफ़ लाइ इस्लामाबाद पहुता, जिते पंजाब पुलिस खेनि रोके तशदुद करे हिरासा कयो, जेको नाक़ाबिले बर्दाश्त किरियल हरकत आहे। हुननि चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो कयो त गुम माण्हुनि खे जल्द आज़ाद करे घर भातियुनि जूं परेशानियूं ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।